ज़िले जो सब खां वॾो इवेंट आहे जो हिन वक़्तु जिन जो फाइनल खेॾियो पियो वञे। MCD सुपर लीग अलहमदिल्ला असांजो आगाज़ तक़रीबन 3 महीना पहिरीं थियो पोइ कुझु बरसाति वग़ैरह जे करे कुझु मैच असांजा थोरो मुतासिर थी विया हुआ। 3 खां 4 ग्राउंडनि ते हिन जा तक़रीबन राउंड मैच खेॾिया। टोटल 23 टीमूं हुननि में हिसो वरितो, जंहिंमें पूरे मलीर जा जंहिं लेवल ते PSL पाकिस्तान सुपर लीग हलंदी उन लेवल जो ही असांजो इवेंट आहे, जंहिंमें जेको सो अलहमदिल्ला पूरे ज़िले मलीर जा बहितरीनु क्रिकेटर हिन में शामिलु हुआ ऐं अलहमदिल्ला हिकु बहितरीनु इवेंट अॼु इख़्तिताम ते वञे पियो। तमामु वॾियूं जेको सो हिन में टीमूं शामिलु हुयूं, वॾा प्लेयर शामिलु हुआ। अलहमदिल्ला 4 ग्राउंड जंहिंमें असांजो मेमण ॻोठ जो ग्राउंड ऐं डोरी ॻोठ जो ग्राउंड ऐं दंबागो जो ग्राउंड, उन सां गॾोगॾु नाइट में बि हिन असांजा लीग जा असां मैच कराया। बहरिया टाउन जे अंदरि असांजो उन्हनि जी टीम शहीद दानियाल जे नाले सां एंट्री थी त उन्हनि जी टीम हिते शामिलु हुई, त उनजे करे 4 ग्राउंडनि में अलहमदिल्ला इवेंट असांजो मुख़्तलिफ़ ग्राउंड में जंहिंमें वॾी महिनत असांजी पूरी इंतिज़ाम जी शामिलु आहे। अहिड़ा काफ़ी सारा इवेंट थींदा रहिया आहिनि। हीअ जेको ग्राउंड दंबागो जो जिलानी स्पोर्ट जो तारीख़ी ग्राउंड, हिननि ते माशाअल्लाह पाकिस्तान जो टेस्ट क्रिकेट मुइन खान, राशिद लतीफ़, डॉक्टर मोहम्मद अली शाह स्पोर्ट मिनिस्टर हिन ग्राउंड तारीख़ी ग्राउंड अची चुका आहिनि। असां हमेशह स्पोर्ट खे फ़रोग़ ॾिनो आहे, पर असां सां बदकिस्मती आहे त असां ग्राउंडनि जे हवाले सां क्रिकेट जा जेके ग्राउंड स्टेडियम आहिनि उहे असां अञा ताईं हिते कंहिं बि मलीर में हिकिड़ो बहितरीनु स्टेडियम सूरत में न आहे मिलियो। काफ़ी टैलेंट मौजूदु आहे, काफ़ी टैलेंट ज़ाया बि थियो पियो वञे। तक़रीबन 30 खां 35 साल जी क्रिकेट जी असांजी तारीख़ आहे, मगर असां बदकिस्मती को हथु रखण वारो कोन्हे। स्टेडियम असां कोन्हनि। हार्ड बॉल जो वॾो शौक़ु रखंदड़ असांजा हिते प्लेयर मौजूदु आहिनि, पर मक़सदु उहो त असां उहे सहूलियतूं न, अगरि सहूलियतूं असांखे ॾिनियूं वञनि। अॼु असांजा महिमान GFS जा इरफान वाइस साहिबु अची, असां उन्हनि सां बि रिक्वेस्ट कंदा कि असांखे हिकु बहितर अकेडमी हिते दंबागोट में या मेमण ॻोठ में या सुपर हाईवे ते किथे बि सुठी जॻह ते असांखे ॾिनी वञे, जिते असां पंहिंजे नौजवान रांदीगरनि खे हार्ड बॉल जी प्रॉपर ट्रेनिंग ॾियाराए सघूं ऐं इंशाअल्लाह असीं इहो प्लेयर असांजे मलीर जो अॻिते हली नालो बि रोशन करे सघनि। त इंशाअल्लाह उमेद आहे अवांजा जेके मीडिया जा असांजा दोस्त आहिनि उन्हनि जी असां शुक्रियो अदा करियूं था। असांजे हिन फाइनल खे कवरेज करणु आया आहिनि। असीं उमेद करियूं था त असां जे हिन फाइनल खे बि हाईलाइट कंदा, पर असांजो जेको मेन मसइलो आहे स्टेडियम क्रिकेट, असांजे हार्ड बॉल जी प्रॉपर क्रिकेट, असां उन ते वञूं, उन्हनि जे लाइ असां भरपूर साथ ॾींदा। गॾिजी करे असांजो जेको इदारो हमेशह कोशिशि करे थो, पर असां वटि वसाइल न आहिनि। त इंशाअल्लाह हिन दफ़े पूरी कोशिशि आहे त असां पंहिंजी आवाज़ भरपूर तरीक़े सां मीडिया जे साम्हूं बि रखूं ऐं महिमाननि जे साम्हूं रखूं, त फ्यूचर में असांजे अचण वारी नस्ल घटि में घटि के सुठे स्टेडियम में खेॾे ऐं पंहिंजो नालो रोशन करे सघे।